प्यारा कीअं पे गुज़रे ज़िंदगी मां आहियां तव्हांजो फेवरेट यूट्यूबर मुझे मुर्शद जी कहते हैं। यार सीन इहो आहे त अॼु असां तओ कीअं जो न मलींदासीं बल्कि सॼो तओ खणी अंदरि सिधो विझी छॾंदासीं। त हलो यार शुरू था कयूं बिना कंहिं बकवास जे। यार तव्हांखे ख़बर हूंदी त हिकिड़ो टटी टिकटॉकर जी वीडियो हिकिड़ी वायरल थी जेका मतिलबु इंस्टा ते उहो छोकिरी खे पंहिंजी फैन खे कारो पियो चए, उहो खिलंदो पियो वञे, ॾंद कढंदो पियो वञे, वरी चए पियो कैमरा साफ़ कर ऐं माफ़ी घुरण खां बजाए हिन ते माना अञा वधीक हिन अॻिते किन कयो उहो अॻिते असां ॾिसंदासीं। माना हिन इंटरनेट ते ॾाढी थुक बुझो थी अथसि पर असां माना बाइक ते कंदासीं। अस्सलाम वालेकुम। यार ये लड़की को लाती नहीं पाता है, ये मेरे पे हेलो। गया है। सामने आओ, बोल रहा है काली लड़की आप अली अपना भाई आप ही सामने आ रहे। त यार तव्हांजी बेगैरती ॾिठी ऐं बेगैरती ऐं ज़लालत ॾिठी त केतिरो ज़लील ऐं किरियल इंसानु आहे त हिनखे मतिलबु कंहिंखे हर्ट करण जी ख़बर नथी पए त माना मां हे चवंदुमि त हर्ट थींदो या कुझु थींदो। माना हिनखे थुक लानत एॾी मिली आहे त सॼो थुकुनि में माना ॿुॾी मरी वञे हा। पर हिन जी अना ऐं जेका वॾाई आहे माना वॾाई तव्हां ई ॾिनी अथसि यार। तव्हां सपोर्ट करे 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 6 मिलियन 2 महीननि में 6 मिलियन ताणी ईंदो उहो पाण खे माना अलाए छा सम्झंदो न। पर माना सॉरी करण खां बजाए हिन हिकिड़ी वीडियो पंहिंजे खाॿे टटे तां त बाबा मां माना मथे चढ़ी वियो आहे ऐं मूंसां माण्हू सड़नि था बेग़ैरत। माना यार तव्हां ई ॾिसो वीडियो बस। वालेकुम। जैसे कि आप जानते हैं अली हैदराबादी, तो आज मैं आपको बताने वाला था वो जो क्लिप चल रहा है आजकल मेरे खिलाफ कि लड़की को मैंने ये बोल दिया वो बोल दिया, तो उसके बारे में आपको मैं कुछ बताना चाह रहा हूँ। सबसे पहली बात तो मैं थोड़ा सा कुछ लोगों से आगे निकल गया हूँ। क्या क्या बोला तूने? कुछ लोगों से आगे निकल गया हूँ। यार हिनखे चूते खे ॿुधाए त टिकटॉक ते माना पंधु करण सां तूं अॻिते ना ई वधियो इहे तुंहिंजा जेके बि 6 मिलियन जेके भई चूतिया आहिनि न उहे चूतिया ई आहिनि। तूं अॻिते ना ई वधियो, पाण खे सेलिब्रिटी न सम्झ ऐं तूं चूतियो आहीं ऐं चूतियो ई रहंदे ऐं मतिलबु इहा दिमाग़ में हवा कढी छॾ। और आपको इसके बारे में मुर्शिद बताएंगे। हा हिते सफ़ाई वरी तुंहिंजो खाॿो टटोरे माना तुंहिंजो तो इहो इन मां ई साबित थियो त तोखे माना ख़बर ई न आहे त किथे छा ॻाल्हाइणो आहे किथे माना तूं पंहिंजी सफ़ाई नथो ॾेई सघीं। तोखे बसि इहो अचे थो अस्सलाम वालेकुम मां आहियां तव्हांजो अली हैदराबादी, ॿियो तोखे कुझु अचे नथो। तूं टिकटॉक ते चूतिया पियो सही, यूट्यूब खे ख़राबु न कजांइ, यूट्यूब ते न अचिजांइ, हर बार तूं डिसलाइक जो मतिलबु रिकॉर्ड क़ाइमु करे छॾींदे। ऐं ॿियो इहो खाॿो टटो जेको तुंहिंजो आहे जो केस करे वेठो आहे जो कबरी वांगुरु माना अखियूं पतो ॾेखारे यार। हलो अॻिते ॾिसो। अस्सलाम वालेकुम सब दोस्त, कैसे हैं? ठीक हैं। मेरा नाम सैयद वसीम अब्बास, वैसे मुझे मुर्शद जी कहते हैं। की एल फ़र्क़ु नथो पए त तूं मुर्शिद या कुझु बि आहीं। मां पाण तो कहिड़ी ॾिठो आहे अलाए केरु यार अलॻि अॻिते ॿुधूसि था यार हिन हमरा खे बि। और अली भाई मेरे भाई हैं यार। मैं एक बात बताना चाहता हूँ, जो उस दिन से क्लिप चल रहा है उसके बारे में ये कहना चाहता हूँ कि मेरी बात सुनो। मैं एक बात पे ईमान रखता हूँ। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। जिस बंदे की अपनी बहनें हो ना, वो कभी किसी की बहनों की इंसल्ट नहीं कर सकता, वो कभी किसी लड़की की बेइज्जती नहीं कर सकता। यार हिन जी घणी बकवास न ॿुधंदासीं, बक 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 ॿई वात में विझी हिन अली जा ई ॻाल्हाए पतो ऐं हिन जे ख़बर आहे हिन जे बारे में ॻाल्हाईंदो त बाबा हे ईअं आहे छोकिरियुनि सां ईअं। पोइ हे वाइस कंहिंजो आहे? हे वाइस मां कयो आहे न, मां कयो आहे वाइस। ॿुध थोरो ॿुध। ॿ छोरनि खे हिते खलासो था माए थरकी थी वियो आऊं बि। मान लेते हैं एक पल के लिए, मान लेते हैं कि अली ने गलती की होगी। तू बड़ा तो खाई था लो न तूं एॾो नक जो बेग़ैरती माना एॾो को माना नास्तुनि में तुंहिंजे में मुट जे बाक़ी ईअं न मञी त तूं अञा तूं माना चई पतो त माना ग़लती की होगी माना कई न अथई। इहा माना तव्हांजे साम्हूं ग़लती न आहे। किसी को जलील करने से जो ना आप इज्जत वाले नहीं बन जाएंगे। ये आप अपनी जो है ना वो बताते हैं कि आपका बैकग्राउंड क्या है। अपना कैमरा थोड़ा साफ करे, वो डर रहा है। जी वो डर रहा है थोड़ा, कैमरा साफ करे आप अपना। हा मुर्शिद इन ॻाल्हि में माना मां तोसां 100% गॾु आहियां त तूं माना इहो बाक़ाइदे सच चयो त इहा ॻाल्हि करे माना तव्हां पंहिंजो बैकग्राउंड डिस्क्राइब कयो था तव्हां कहिड़े क़िस्म जा हो। त माना हिन बि गूंखोर बि पंहिंजो बैकग्राउंड हिते डिस्क्राइब कयो आहे त हे कहिड़े क़िस्म जो आहे। वीडियो लगा के और चुप, आप बीच में नहीं बोलेगा।
अदा यार हिनखे त ॻाल्हाइण ॾे न, जेको मालिक आहे जंहिं कारो मुंहुं कयो आहे दांगी सां पंहिंजो मलियो थिए उनखे त ॻाल्हाइण ॾे। तूं वरपुर पतो करी सॼी वीडियो में मां तोखे नोट कयो आहे, तूं एॾो कोशिशि थो करी ॻाल्हाइण जी। अदा तूं वॾो फिलासफर असां तोखे मञोसीं, हिनखे भौंकड़ ॾे। ये कुछ चल रहा है, बात तो मैं बहुत रिस्पेक्ट करता हूँ लड़कियों की, ठीक है। ॿ छोरनि खे हिते कलाक था माए थरकी थी वियो आऊं बि। अब तो सच बोल दे भोसड़ी के। ये काली सी ये बच्चा भाग गया, सही है। फिर मैंने उसको बुलाया, मैंने बोला, वो कह रहा है कि लड़की काली है, तो आप जो है ना ऐसा करें कि आप अपना कैमरा साफ करें, या तो कुछ, मुझे भी नहीं पता कौन क्या है सीन है, मुझे भी नहीं पता कौन क्या है। वाह क्या एक्टिंग कर रहा है, वाह क्या। बस आख़िरी में इहो चवंदुमि त जेतिरी जंहिंखे इज़त जी नीड हुजे हुनखे ओतिरी ॾियो, मतिलबु लिमिट ताणी। जेके तव्हां वधीक ॾेई छॾंदव त उहो हाल अहिड़ो हूंदो जेको तव्हांजे साम्हूं आहे। ऐं उमेद तव्हांखे वीडियो वणी हूंदी, अगरि वणी आहे त लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं कमेंट्स करे ज़रूरु ॿुधायो तव्हांखे इहा वीडियो कीअं लॻी ऐं मां ॿी किथे वीडियो ठाहियां। इहो माना ज़रूरु ॿुधायो त मां ॿी किथे वीडियो ठाहियां, जीअं माना ख़बर त पइजी सघे की माना अॻिते मार्केट में आयो आहे नओं। अल्लाह हाफ़िज़।